यूनिवर्स छा मां ठहियलु आहे? इहा साइंस जी हाणे ताईं जी सभ खां वॾी अणसुलझियल गुझारत आहे। नाले में लॻे थो पर स्पेस ख़ाली जाइ बिल्कुलु नाहे। स्पेस पंहिंजे पाण में कुझु त आहे। स्पेस जे अंदरि हिकिड़ो लिकियल स्ट्रक्चर ऐं हिकिड़ो झंग मौजूदु आहे। स्पेस असल में तब्दील थींदो रहंदड़ जंग आहे। अहिड़ो झंग जेको यूनिवर्स में हर शइ खे जोड़ींदो आहे। स्पेस ऐं टाइम ज़िंदगीअ जो तमामु अहम जुज़ आहिनि। इहो असांजी रियलिटी खे बि ठाहींदो आहे ऐं शुरूआति खां स्पेस ऐं टाइम खे पाण में जोड़ींदो आहे। इन खे चइबो आहे स्पेस टाइम। इहो ई सभु कुझु आहे। स्पेस ऐं टाइम असल में काइनात खे ठाहे थो। स्पेस टाइम सां यूनिवर्स कमु कंदो आहे, पर उहो आहे छा? उहो असांजो माज़ी, हाल ऐं मुस्तक़बिल कीअं कंट्रोल कंदो आहे? How the universe works. असां इन खे ॾिसी नथा सघूं, असां इन खे छुही नथा सघूं, पर बिना स्पेस टाइम जे असांजो वजूद ई न हुजे हा। स्पेस ऐं टाइम असांजी रियलिटी जो फैब्रिक आहे। असांजी ज़िंदगी खे ठाहींदो ऐं कंट्रोल कंदो आहे। जेकॾहिं असांखे काइनात जी कहाणी खे सम्झणो आहे त इहो सम्झणु ज़रूरी आहे त स्पेस टाइम कीअं बिहेव कंदो आहे। स्पेस टाइम हर शइ जी शुरूआति आहे ऐं हर शइ जी इर्तिक़ा लाइ इंतिहाई ज़रूरी आहे। यूनिवर्स खे सम्झण लाइ स्पेस टाइम खे सम्झणु ज़रूरी आहे। इहो सम्झण लाइ त यूनिवर्स जी शुरूआति किथां थी, कीअं इवॉल्व थी ऐं मुस्तक़बिल में छा थियण वारो आहे। स्पेस टाइम जी कहाणी असांजी काइनात जी कहाणी आहे। हिन कहाणी जी शुरूआति कीअं थी, हिन जो इख़्तिताम कीअं थींदो, इहो मालूम करण लाइ असांखे हीअ कहाणी शुरूअ खां सम्झणी पवंदी। उन वक़्त खां जॾहिं कुझु बि न हो, न तारा न स्पेस, वक़्त खां बि पहिरियां वारो वक़्तु, पोइ ओचितो बिग बैंग सां सॼी काइनात जो जनमु थियो। हिकिड़े तिर जी शुरूआति थी ऐं ओचितो असांजो यूनिवर्स ठही वियो। बिग बैंग जी हक़ीक़त फ़क़ति एतिरी आहे त स्पेस ऐं टाइम साॻे वक़्तु ऐं गॾु वजूद में आया। जॾहिं यूनिवर्स एक्सपेंड थियो तॾहिं उहो हिकिड़ो नंढड़ो रीजन हो ऐं हिकु सेकंड खां बि घटि वक़्त में फैलियो। उहो बि कई भेरा वधीक, जीअं मां ओचितो हिकिड़ी कहकशां जेतिरो वॾो थी वञा। हिकु सेकंड खां बि घटि वक़्त में हिकु एटम खां बि नंढी साइज़ खां क्रिकेट जे मैदान खां बि वॾो थी वियो। आसान लफ़्ज़नि में हू वारीअ जे दाणे खां वठी सॼी काइनात जेतिरो थी वियो। उन इंसेशन दौरान यूनिवर्स लाइट जे स्पीड खां भी तेज़ी सां फैलियो हो। फिजिक्स में असां जेको कुझु बि ॼाणूं था उहो उन थ्योरी जे ख़िलाफ़ हो। हाणे तव्हां सोचे रहिया हूंदा त ओ मिस्टर एस्ट्रोनॉमी, लाइट जी स्पीड खां वधीक त कुझु बि नथो हली सघे। असुल में इहा ॻाल्हि काफ़ी हद ताईं दुरुस्त आहे। ऐं कानून इहो आहे त यूनिवर्स जे थ्रू कुझु बि लाइट जी स्पीड खां वधीक का बि शइ तेज़ी सां नथी हली सघे। इन्फ्लेशन में स्पेस पाण एक्सपेंड थी रहियो हो त को बि कानून न टोड़ियो वियो ऐं को बि पैराडॉक्स न ठहियो। बिग बैंग जे वक़्तु स्पेस ऐं टाइम हिकिड़ी अहिड़ी एंटिटी हुई जेका हर तरफ़ वधी रही हुई। तॾहिं स्पेस पाण एक्सपेंड थी रहियो हो, पर यूनिवर्स बराबरि न पे फैलियो। यूनिवर्स में हिकिड़ो पॉइंट थोरो वधीक डेंस हो ऐं उहो परसेंटेज तमामु थोरो हो, पर एतिरो बि काफ़ी हो। फ्लैक्चुएशन ऐं एक्सपेंड थींदड़ स्पेस टाइम सां हाई डेंसिटी वारा हिसा तयारु थी विया। इन्फ्लेशन सां हाई डेंसिटी रीजन वॾा थी विया ऐं उन सां असांजे यूनिवर्स जी शिकिल तयारु थी। जॾहिं यूनिवर्स थधो थियो त एनर्जी मास में तब्दील थी वई।
ऐं डेंस रीजन में मास जो पाण में जुड़ण शुरू थी वियो। उन रीजन्स में बाक़ियुनि जे मुक़ाबले में वधीक मास हो। मास स्पेस टाइम खे बेंड कंदो आहे ऐं जेका बि शइ मास जी ठहियल हूंदी स्पेस टाइम खे बेंड कंदी आहे ऐं जंहिं जाइ ते वधीक मास हूंदो उते वधीक बेंड थींदो। जेकॾहिं मूं वटि अहिड़ा गिलासिस हुजनि हा जंहिंसां आउं स्पेस टाइम खे ॾिसी सघां हा त कर्व्ड यूनिवर्स जा लिकियल पहलू एतिरा साफ़ नज़र अचनि हा जेतिरा मूंखे पंहिंजा हथ नज़र अची रहिया आहिनि। असां स्पेस टाइम जे कर्व्ड गेड ऐं उन जे अंदर जी शयुनि खे रिएक्ट थींदे ॾिसी सघूं हा। स्पेस टाइम जो कर्व असांजे लाइ ॼातल सुञातल फोर्स हुजे हा जंहिंखे असां ग्रेविटी चऊं था। ग्रेविटी सभिनी फोर्सिस खां तमामु अलॻि आहे। इहा स्पेस टाइम जे कर्वेचर सां वेझड़ाई सां जुड़ियल आहे। इन करे ग्रेविटी स्पेस ऐं टाइम खे बेंड कंदी आहे। ईअं सोचणु ॾाढो ॾुखियो आहे पर उन जो हिकिड़ो बहितरीन मिसाल आहे हिकिड़ो ट्रेपीज़ आर्टिस्ट ऐं उन जो सेफ्टी नेट। सोचियो हिकिड़ो ट्रेपीज़ आर्टिस्ट ॼाणी वाणी नेट ते किरे थो ऐं उहो नेट स्पेस ग्रिड वांगुरु आहे। जॾहिं आर्टिस्ट नेट ते किरंदो आहे त उन जो शेप तब्दील थी वेंदो आहे। ईअं ई स्पेस आहे। जेकॾहिं स्पेस में मास हूंदो आहे त उन जो फ्रेम वर्क तब्दील थी वेंदो आहे। जे 2 ट्रेपीज़ आर्टिस्ट हूंदा त नेट वधीक बेंड थींदो पर वॉल्यूम लॻभॻि ओतिरो ई हूंदो आहे ऐं डिस्ट्रैक्शन पहिरियां खां वधीक हूंदो। स्पेस टाइम ईअं कमु कंदो आहे। वधीक मास मतलब स्पेस टाइम में वधीक कर्व मतलब वधीक ग्रेविटी। पर ग्रेविटी ऐं स्पेस टाइम जे लाॻापे खे सम्झणु आसान न आहे। इहा सोच सभ खां वॾे अकुल वारे महान इंसान डेवलप कई। आइंस्टाइन जो आइडियो हो त स्पेस टाइम हिकिड़ी अहिड़ी शइ आहे जेका बेंड थी सघे थी जंहिंखे छिके सघिजे थो ऐं असां सभई स्पेस टाइम सां जुड़ियल आहियूं। आइंस्टाइन जो चवणु हो त स्पेस ऐं टाइम हिकिड़ी जियोमेट्री हूंदी आहे। उहे पाण जीवत आहिनि। उन्हनि जा पंहिंजा डायनामिक्स आहिनि। उन डायनामिक्स खे असां ग्रेविटी जो नालो ॾिनो आहे। मास जिते डेंस हूंदो आहे ग्रेविटी ओतिरी वधीक थींदी आहे। इहा ई असांजे काइनात जी बुनियाद आहे। मैटर एनर्जी ऐं स्पेस टाइम जे विच में जेका इंटरेक्शन थी उन सां काइनात जुड़ी जेका असां ॾिसी सघूं था। पर इन जो इहो मतिलबु न आहे त असां इन खे पूरी तरह सम्झी चुका आहियूं। अहिड़ियूं केतिरियूं शयूं आहिनि जेकी असां नथा सम्झूं ऐं इहा ॻाल्हि परेशान बि कंदी आहे। फिज़िक्स जे कानून मां असां इहो सम्झंदा आहियूं त स्पेस टाइम बिहेव कीअं कंदो आहे। उहो कुझु अहिड़ो आहे जो कॾहिं फैलिजंदो आहे त कॾहिं सुकिड़िजी वेंदो आहे ऐं ग्रेविटी स्पेस टाइम जो हिसो आहे। बिग बैंग में तयारु थियल स्पेस टाइम जी एनर्जी गॾिजी असांजी काइनात वसाई। इहे ई बेसिक मटीरियल फाउंडेशन हुआ। पर उन मां इहे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर कीअं ठहिया जेकी अॼु असांखे नज़र अचनि पिया। स्पेस टाइम असांजी काइनात कीअं जोड़ी। जॾहिं असां टेलीस्कोप सां काइनात जे स्ट्रक्चर ऐं गैलेक्सीज़ खे ॾिसंदा आहियूं त सोचींदा आहियूं त ही सभु आख़िर आया किथां। ईअं लॻे थो त ही गैस कंहिं आर्किटेक्ट जी तख़लीक़ आहे। उहा स्पेस टाइम आहे जंहिं हर शइ खे जोड़े वरितो। प्लानेट खां वठी गैलेक्सीज़ ताईं, एटम खां वठी शहरनि ताईं। काइनात स्पेस ऐं टाइम सां वजूद में आयल आहे। इहा शइ जेका बि आहे टाइम ऐं स्पेस इन में जुड़ियल आहिनि ऐं एक्सपेंड थींदा पिया वञनि ऐं असांजी यूनिवर्स खे ठाहे रहिया आहिनि। इहो ई सभु कुझु आहे। स्पेस ऐं टाइम असांजी काइनात आहे। काइनात में हिकिड़ो दरवाज़ो मौजूदु आहे। ऐं हुन जे पार आहे उहो सच जंहिंखां असां अनजान आहियूं। उनखे सम्झण लाइ असांखे हर उन ॻाल्हि ते सवाल उथारणा पवंदा जेको असां ॼाणियूं था। सबूत असांजे आस पास आहिनि। असांजो मुस्तक़बिल असांजे अखियुनि साम्हूं आहे। असां अकेला न आहियूं। असां कॾहिं अकेला रहिया ई न आहियूं। ॾिसंदा रहो साइंस
डॉक्यूमेंट